उड़ेलाल वेझो ॻोठ करम खान लाशारी में सोहरे संदसि नुंहुं रज़िया ज़ाल मोहम्मद अली ऐं ॿिनि नामालूम माण्हुनि खे बंदूक जा फायर करे कारोकारी इल्ज़ाम जे हेठि क़तल करे छॾियो। खेबराणी पुलिस लाश खणाए अस्पताल पहुती। फोती थियलनि जी सुञाणप न थी सघी। पुलिस जवाबदार हयात लाशारी खे बंदूक समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। कुझु देर खां पोइ क़तल थियल जी सुञाणप हबीबख्श खोसो ऐं अकन खोसो ॿई ॻोठ बचल हिंगोरो उड़ेलाल स्टेशन जे रहवासी तौर ते थी। ॿई तरफ़ क़तल थियल जे वारसनि चयो त असांखे सुबुह जो ख़बर पई त क़तल थियल असांजा छोकिरा आहिनि जिन खे बेगुनाह क़तल कयो। ॻोठ करम लाशारी में क़तल थियल ॿिनि ॼणनि जे वारसनि तालका अस्पताल मटियार में एहतजाज कंदे चयो त असांजे भाइरनि खे लाशारी बिरादरी जे माण्हुनि घुराए क़तल कयो आहे। ॾोहु खोसो, सिद्दीक़ खोसो, वली खोसो, रज़ाक खोसो, ख़ालिद खोसो साहिब ॾिनो। फारूक ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। वारसनि जो चवणो त असां सां इंसाफ़ कयो वञे। क़तल SSP मटियारे खां मुतालबो था कयूं फौरी तौर ते जांच करे बेगुनाह क़तल में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में असां बिरादरी जे सलाह मशवरे सां को क़दम खणंदासीं ऐं पूरी सिंध में एहतजाज कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।